नाज़रीन नवदेरो वेझो ॻोठ आघाणी वासियुनि सेबको इंतजामिया जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे अमले ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। तफ़सील सलीम रज़ा सोलंकी की रिपोर्ट में। जी नाज़रीन हिन वक्त असीं मौजूद आहियूं ॻोठ आघाणी में, जिते ॻोठाणा आहिनि उन्हनि सेबको ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे हीउ सखर राजकानो रोड आहे उहो बंदि करे छॾियो आहे ऐं उते हिन महिल ट्रैफिक वॾे तादाद में जाम आहे। अचो त उन्हनि ॻोठाणनि सां ॻाल्हायूं था त हुननि जा कहिड़ा इशूज़ आहिनि जंहिंजे करे हुननि अॼु हीउ एहतजाजी धरणो हणी रोड बि बंदि कयो आहे ऐं वापडा अख़्तियारनि सां हुननि जा जेका ॻाल्हि ॿोल थियनि त उहे हिन महिल मामले बाबति छा था चवनि। तक़रीबन 12 महीना थिया आहिनि त 12 महीननि खां वठी वापडारनि इहो सिलसिलो हलायो आहे। पंहिंजे खीसे जे करे ज़ाती मफ़ादनि जे करे इन्हनि ऑफिसरनि सां ज़ाती दुश्मनो कयो आहे। थियण इहो घुरिजे त 12 कलाक या 14 कलाक एज़ पर लासिस जेका असांखे मथो बिजली मिले थी उहा असांजी रिस्टोर थियणु खपे 100%। ना आयल एसडीओ ना आयल इंजीनियर आहे ना आयल लाइनमैन आहे जिनके कोई कदुर कहीं इंसानियत इंसानियत बिल्कुल इनखां परे आहे। इंसान ही ना इनके असांखे जानवर समझी वेठा असां पंहिंजो हक़ विड़ी वेठा। अॼु असां हिन जा ते इहतिजाज कया सुभाणे प्रेस कलम में कंदासीं। न असांखे बिजली सावड़ा असांजा बचड़ा तड़फनि था। असांजो किसास कोन्हे जो बिजली असांखे मिले। असांखे महिरबानी 24 12 कलाक जो हक़ आहे। कैमरामैन समझ सां गॾु सलीम सोलंकी, धरती टीवी, नवदेरो।